सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनानु पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकागर रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। रात बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे।
तमामु थोरो फल आहार कजे। न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिबि आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे इहो 11 जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। 11 जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। 11 विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही 11 में भेद भावना न रखे। अचो त हाणे 11 जी कथा ॿुधूं। अजा 11 श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 669 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त बडरे महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी 11 थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ 11 बडरे महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथिय ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नास करण वारी अजा 11 नाले सां मशहूर आहे। हिन 11 जी रुगो कथा ॿुधण सां पाप नास थी वञनि था। जेके मनुष्य ऋषिकेश भगवान जी पूजा करे हिन 11 जो विर्त श्रद्धा सां रखंदा आहिनि उहे सदाईं सुर्ग जा सुख भोगींदा आहिनि। संसार जो को बि दुख उन्हनि खे सताए न सघंदो आहे। हीउ विर्त तमामु कल्याणकारी आहे, जंहिंजी कथा हिन रीत आहे। द्वापुर युग में राजा हरिश्चंद्र नाले चक्रवर्ती राजा तमामु सत्यवादी थी गुज़रियो आहे। पूर्वले जन्म जे कंहिं अहिड़े कर्म हुअण करे हुन जो राज भाग नष्ट थी वियो, जंहिं करे पंहिंजी स्त्री पुट ऐं पाण खे विकिणी हू हिकिड़े महानीच चंडाल वटि मसाणनि में नौकर थी मुअल माण्हू माना मुर्दा जलाइण लॻो। उन्हीअ जे मथां जेतोणीक हज़ारे आफ़तूं आयूं, पर तॾहिं बि राजा हरिश्चंद्र पंहिंजो सत धर्म न छॾियो। हिक भेरे दिल में ही ख़्यालु आयो त मूंखे घणा साल हिन नौकरीअ कंदे गुज़री विया आहिनि, मां हिन पाप कर्म खां अलाए कॾहिं छुटंदुसि। इन्हीअ गणतीअ में राजा ॾींहों ॾींहुं ॻरण लॻो। नेठि हिकिड़े ॾींहुं गौतम ऋषिअ सां उन्हीअ जी मुलाक़ात थी। ऋषिअ खे पंहिंजे दुखनि जो दास्तान खोले ॿुधायईं। ऋषिअ खे राजा जे हाल ते ॾाढी दया आई, सो राजा खे अजा 11 विर्त रखण जो उपदेश ॾिनाई ऐं चवण लॻुसि त हे राजा, सावण जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथिअ ते जेका अजा नाले 11 अचणी आहे, तूं उन्हीअ जो विर्त रख। इन्हीअ पुण्य जे प्रताप करे तुंहिंजा सभई पाप नास थी वेंदा। ऋषिअ जे चवण मूजिबि हरिश्चंद्र अजा 11 जो विर्त रखियो ऐं राति जो जागिरतो कयो, जंहिं करे उन्हीअ जा सभई पाप हिक खिन में ई भस्म थी विया। जीअं सुकल गाह जो ढिग बाहि लॻण सां भस्म थी वेंदो आहे, हिन पुण्य जे करे उन्हीअ खे राणी पुट ऐं राज मोटी मिलियो ऐं घणो वक़्तु राज हलाए अंत में विमान ते चढ़ी विष्णु लोक में वासो कयई। आकाश में देवता मिली नाद ऐं शंख वॼाइण लॻा, गुलनि फुलनि जी वर्खा थियण लॻी। हिन अजा 11 जो अहिड़ो वॾो महात्म आहे। जेके मनुष्य अहिड़ो महापवित्र विर्त रखनि था से सुर्ग लोक वञनि था। हिन कथा जे पढ़ण ऐं ॿुधण सां अश्वमेध यज्ञ जो फल प्राप्त थे थो। बोलो श्री 11 माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय,
अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता मैया, प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय ग्यारस माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता मैया, गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता। जय जय तुझी ओटवतिया, मेटी जम खाता मैया, मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ग्यारस माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो, वञे रंग राता मैया, वञे रंग राता। दास उदासी शरण में आयो, दास उदासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय ग्यारस माता। ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।